नाज़िर उबावरी वेझो कोच मां लाहे अगवा कयल लोड़ी मां 10 मुसाफ़िर बाज़ियाब कराया विया आहिनि। पुलिसी रेंजर्स जो पंजाब जे इलाइक़े भुंग वेझो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। बाज़ियाब करायल मुसाफ़िरनि उमैर मुजाहिद, मोहम्मद वसीम, अब्दुल नबी, शाहिन अकबर, सैयद अली, करीम बख्श ऐं फेरोज़ खान शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि कोच मथां फायरिंग करे उन्ही मुसाफ़िरनि खे अगवा कयो। हिकु मुसाफ़िर दिलि जो दौरो पवण करे फौत थी वियो। 10 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब करायो पियो आहे। बाक़ी 8 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कचे में ऑपरेशन जारी आहे। गुज़िरियल राति सादकाबाद खां क्वेटा वेंदड़ कोच मथां धाड़ेलनि कहा करे मुसाफ़िरनि खे अगवा कयो वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। उबावरे वेझो कोच मां लाहे अगवा कयल लोड़ी मां 10 मुसाफ़िर बाज़ियाब कराया विया आहिनि। पुलिसी रेंजर्स जो पंजाब जे इलाइक़े भुंग वेझो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई। बाज़ियाब करायल मुसाफ़िरनि में उमैर मुजाहिद, मोहम्मद वसीम, अब्दुल नबी, शाहिन अकबर, सैयद अली, करीम बख्श ऐं फेरोज़ खान शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि कोच मथां फायरिंग करे उन्ही मुसाफ़िरनि खे अगवा कयो। हिकु मुसाफ़िर दिलि जो दौरो पवण करे फौत थी वियो। 10 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। बाक़ी 8 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कचे में ऑपरेशन जारी आहे। गुज़िरियल राति सादकाबाद खां क्वेटा वेंदड़ कोच मथां धाड़ेलनि कहा करे मुसाफ़िरनि खे अगवा कयो वियो हो।